ख़बर थी डीआईजी जावेद जसकाणी एसएसपी सखर सिंघार मलिक चयो आहे त सखर में क्राइम ज़ीरो थी वियो आहे। 30 खां वधीक धाड़ियल गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। कचे में 2 इनाम याफ़्ता धाड़ियलनि खे गिरफ़्तार कयो। धाड़ियल वज़ीर जतोई पाण गिरफ़्तारी ॾिनी। घोटकी खां सखर ताईं पिक्स क़ाइम कयूं वेंदियूं। सिंघार मलिक चयो बदअमनी ते कंट्रोल आहे। अॻु 4 मुफ़ी धाड़ियलनि वटि कैद हूंदा हुआ। प्रिया कुमारी बाज़ेबी जे लाइ सिंध ऐं बलूचिस्तान ताईं कार्रवाई कई। नाज़रीन अहम ख़बर वां खेॾियूं पिया त डीआईजी जावेद जसकाणी ऐं एसएसपी सखर सिंघार मलिक चयो आहे त सखर में क्राइम ज़ीरो थी वियो आहे। 30 खां वधीक धाड़ियल गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। कचे में 2 इनाम याफ़्ता धाड़ियलनि खे गिरफ़्तार कयो। धाड़ियल वज़ीर जतोई पाण गिरफ़्तारी ॾिनी। घोटकी खां सखर ताईं पिक्स क़ाइम कयूं वेंदियूं। सिंघार मलिक चयो त बदअमनी ते कंट्रोल आहे। अॻु 4 मुख़ी धाड़ियलनि वटि कैद हूंदा हुआ। प्रिया कुमारी जी बाज़ेबी लाइ सिंध ऐं बलूचिस्तान ताईं कार्रवाई कई आहे। नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया डीआईजी जावेद जसकाणी ऐं एसएसपी सखर सिंघार मलिक चयो आहे त सखर में क्राइम ज़ीरो थी वियो आहे। इन हवाले सां तफ़सीलात सां राब्तो कयो आहे सखर में सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर नज़ाकत जतोई सां। नज़ाकत अपडेट कजो। जी सखर में डीआईजी सखर जावेद जसकाणी ऐं एसएसपी सखर सिंघार मलिक पारां एसएसपी ऑफिस सखर में जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे ऐं डीआईजी सखर जो चवणु आहे त बागरजी थाणे जे हद मां मार्च महीने में कलवड़ बिरादरीअ जूं फुरथियल 200 मीहूं जेके आहिनि उहे वापसि कराए वियूं आहिनि ऐं कचे में ऑपरेशन सबबि 2 इनामी याफ़्ता धाड़ियलनि पारां जेको आहे गिरफ़्तारियूं ॾिनियूं वियूं आहिनि ऐं एसएसपी सखर जो चवणु आहे त सखर में जेको ॾोह आहिनि उहे ज़ीरो थी विया आहिनि ऐं चोरियुनि ऐं धाड़ा जेके आहिनि उहे मुकमल तौरु ख़तमु थी विया आहिनि। इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त एसएसपी सखर सिंघार मलिक जो चवणु आहे त सखर मां हिन वक़्तु हिकु बि माण्हू अगवा थियल नाहे ऐं हुन इहो पिणु चयो त जेको आहे जेसिताईं ॾोहारियुनि जी रस्ता रोक न कई वेंदी उन वक़्त ताईं जेको मसइलो आहे उहो मुकमल तौरु हल न थींदो ऐं डीआईजी सखर जो चवणु आहे त रौंतीअ जे कचे खां सखर ताईं जेको आहे बंद ते 500 मीटरनि ते पिकट क़ाइमु कई वेंदी ऐं घोटकीअ खां सखर ताईं 3 मिनी पुलिस लाइन ठाहियूं वेंदियूं जेके हमले जे सूरत में पुलिस खे हथियार ऐं ॿियो सामान जेको आहे पहुचाईंदियूं ऐं हुन डीआईजी सखर जो इहो पिणु चवणु हो त सहाफ़ियुनि ते हमिलो कंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वेंदी ऐं डीआईजी सखर जो इहो पिणु चवणु हो त कचे में हथियार पहुचाइण वारो अमल ख़िलाफ़ जेको आहे मुख़्तलिफ़ एजेंसियुनि सां गॾिजी करे जेको आहे कार्रवायूं कयूं पियूं वञनि ऐं प्रिया कुमारी जे हवाले सां पुछियल सवाल जे जवाब में एसएसपी सखर सिंघार मलिक चयो त प्रिया कुमारी जी 10 मुहर्रम ते लापता थी वई हुई। उन ॾींहुं मोबाइलूं जेके आहिनि उहे बंदि हुयूं जंहिंजे करे जियो फेंसिंग न पई थी ऐं उनजे करे ॿारड़ीअ खे ॻोल्हणु जेको आहे उहो तमामु ॾुखियो आहे ऐं हुन इहो पिणु चयो त प्रिया कुमारी जा जेके वालदेन आहिनि उहे जांच वारे अमल में बिल्कुलु बि ताउन नथा कनि। जी ठीकु आहे। नज़ाकत तफ़सील ॾियण जे लाइ वॾी महिरबानी अवां जी।